नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सिंध हुकूमत जो वॾो फ़ैसिलो, हाणे हर केस में गिरफ़्तारी न थी सघंदी। पुलिस रूल्स में तरमीमुनि जो फ़ैसिलो, काबीना पुलिस रूल्स में तरमीमुनि जो मुसविदो मंज़ूर करे वरितो। हुकूमती तर्जुमान मुर्तज़ा वाब जो चवणु आहे त FIR दाख़िल थींदे ई जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो हो। जेसीं ताईं ॾोह साबित नथो थिए तेसीं ताईं हाणे गिरफ़्तारी न थींदी। सिक्योरिटी एजेंसियुनि खे चीनी शेयरनि जी सिक्योरिटी वधीक बहितर करण जी हिदायत कई आहे। दासू वाक़े जी जांच आख़िरी मरहले में दाख़िल आहे। चीन जा 15 अमलदार जांच लाइ पाकिस्तान पहुता आहिनि। वाक़े ते चीनी घर वज़ीर बि मूंसां ॻाल्हि ॿोल कई आहे। पाक चीन दोस्ती लाज़वाल आहे, इन में को फ़र्क़ु नथो पइजी सघे। CPEC ऐं पाक चीन दोस्ती जे दुश्मननि खे माफ़ न कयो वेंदो। पाकिस्तान जो अमन अफ़गानिस्तान जे अमन सां गॾियल आहे। पंहिंजी सरज़मीन अफ़गानिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो मीडिया सां ॻाल्हायो। सिंध काबीना प्राइवेट सेक्टर कॉलेज में BS नर्सिंग जी दाख़िला जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध इंस्टीट्यूट ऑफ यूरोलॉजी एंड ट्रांसप्लांटेशन एक्ट 1991 जी मंज़ूरी। सिंध हेल्थ केयर सर्विस ऐं सहूलियतूं फ़राहम करण वारो बिल बि मंज़ूर कयो वियो। KMC जूं 4 हेल्थ केयर सहूलियतूं सिहत खाते ॾियण कश्मीर से हमारा रिश्ता 3 नस्लों से है। कश्मीर से मोहब्बत हमें विरासत में मिली है। हम नारा मारे हम परचम थामे, फिर निकला सूरज, फिर हुआ सवेरा, आईन अमानत, एटम बम का तोहफा। ये हम बेटे किसके, ये मजमा किसका, दीवाने किसके, फिरवाने किसके, ये पार्टी किसकी, ये नवासी किसकी। अब काम होगा कश्मीर के नारा, कश्मीर के नारा, कश्मीर के नारा, कश्मीर के नारा। असां कश्मीर जे अवाम सां गॾु आहियूं। कश्मीर सां जनम जनम जो रिश्तो आहे। कश्मीरनि जे हक़नि लाइ जान बि हाज़िर आहे। 25 जुलाई ते तीर ते ठपो लॻायो वञे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो मुज़फ़राबाद में चूंड रैली खे ख़िताब। सिंध सरकार यूटिलिटी स्टोर्स ते अटो घी ऐं खंडु महांगी करण वारी इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिले खे अवाम मथां ड्रोन हमलो करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राव जो चवणु आहे त आम वाइपे जी शयुनि में इज़ाफ़ो अवाम दुश्मन आहे। फ़ैसिलो वापसि वरितो वञे। नायल हुकुमराननि अटो खंडु ऐं घी महांगो करे अवाम खां ईद जूं छूं बि खसे वरितियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जो यूटिलिटी रिलीफ पैकेज अवाम लाइ तकलीफ़ पैकेज आहे। वफ़ाक़ी सरकार यूटिलिटी स्टोर्स खे सब्सिडी फ़राहम करे। जो ही वाइपंदी फरीदाबाद सिंध काछे ऐं खीरथर जी जाबलापुटी में बरसात खां पोइ नयूं वई आहे। नए गाह जे तेज़ वहकरे सबबि काछे में ॿोॾवारी सूरतहाल बरक़रार। रोड ऐं पुलूं टुटी वञण सबबि सभई ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो करियल। नए गाह जे पाणी जो FP बंद ते दॿाउ बरक़रार। FP बंद खे RD 35 खां RD 50 ताईं 6 ॾींहं पइजनि। गुज़िरियल राति खां लॻल रूणियूं अञा ताईं बंदि न थी सघियूं। कराचीअ में तूफ़ानी बरसात वसाइण वारे सिस्टम बलोचिस्तान जो रुख़ करे वरितो। शहर में अॼु हल्की बरसात जो इम्कान। अॼु ॿेपरी खां पोइ मानसून जो सिलसिलो ओमान ॾांहुं वधण खां पोइ समुंड जूं हवाऊं बहाल थी सघंदियूं। सुभाणे खां अरबा ताईं मुल्क में तूफ़ानी बरसातुनि जी अकती। रावलपिंडी, हज़ारा डिवीज़न, डेरा इस्माइल खान, स्कर्दू, गिलगित ऐं कश्मीर में तेज़ बरसात पइजी सघे थी। सूमर खां ख़मीस दौरान डेरा गाज़ी खान, मुल्तान ऐं बहावलपुर में कुझु हंधनि ते ज़ोरदार बरसात जो इम्कान आहे। नारा तालके में बरसात खां पोइ जाबलू इलाइक़े मां नयूं वई आहियूं। वही आयल नयुनि घांगरको ऐं निज़ामाणी बचा बंद खे लोड़े छॾियो। बचा बंद टुटण सबबि केतिरा ई घर ऐं 100 एकड़नि ते पोखियल फसल पाणी हेठि अची विया।
गोठाणा पंहिंजा घर छॾे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लड़तलां करण लॻा। गुड्डू बैराज वटि पाणी जे वेकरनि में वाध शुरू थी वई। 24 कलाकनि दौरान 17,000 क्यूसेक पाणी में वाध थी। मथां वहिकिरो 1,30,880 क्यूसेक रिकॉर्ड, हेठां वहिकिरो 90,210 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 39 माण्हू फोत थी विया। 2,783 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिबि कोरोना विघे फोतुनि जो अंक 22,759 थी वियो। मजमूई केसिस 9,86,502 ताईं पहुची विया। 24 कलाकनि दौरान कोरोना जा आकारी केसिस जी शरीयत 6.65% रही। कराची अंदरि कोरोना केसिस में ख़तरनाक इज़ाफ़ो, शरह 20.34% ताईं पहुची वई। कश्मीर लॻ ॻोठ अली मोहम्मद खोसो में खोसा बिरादरी के बिंदुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो, हिक ॿिए मथां फायरिंग, गोलियूं लॻण सबबि नौजवान जावेद खोसो मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी। नवाब अली मोहम्मद भरसां ॻोठ खान मोहम्मद रिंद में जवाबदार निंड सुतल नौजवान खे क़तल करे छॾियो। जवाबदार अली नवाज़ रिंद कुहाड़ियूं हणी नौजवान साईं बख्श रिंद खे क़तल कयो। टंडोलायार में सुल्तानाबाद वेझो तेज़ रफ़्तार लोडर रिक्शा नीगर मथां चढ़ी वियो। नीगर हरेश पहुची वियो। कोयटा में ओलाबाद बाईपास ते अख्तराबाद वटि डंपर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फोत। दरिया खान मरी भरिसां ॻोठ चनारी जो रहवासी पीरसन अब्दुल मजीद कराची में फोत थी वियो। कंदकोट ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में उड़ी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। कंदकोट जे गरीबाबाद पाड़े में ॿाहिरी उड़ी विघे फोत थी वई। हिकु महीने दौरान कंदकोट ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में 35 खां वधीक ॿार हयात विञाया वेठा। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल अज़हा वेझो ईंदे ई क़ुर्बानी जा जानवर ख़रीदण लाइ माल प्रेमी में रश वधी वई। ख़रीदारनि पारां महांगाई ऐं मालवेंदनि पारां माल जो अघु घटि मिलण जूं दाऊं।